सिंधी लफ्ज़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी लफ्ज़। अखे, कन, पुठे, बख, पुट, पुछ। ये हुआ सिंधी लफ्ज़। हाणे नंढी माना ॿुधाईंदासीं तव्हांखे। अखे माना नेण, चशम, ऐन, नज़र। हथनि में पेरनि में गांठ थींदी आहे त पोइ उन में निशान ठही वेंदा आहिनि, उनखे बि अखि चइबो आहे। ॿूटनि जे कोंच निकिरण जी जाइ खे बि, वणनि टिणनि जी टारी निकिरण जी जाइ खे बि अखि चइबो आहे। कन, कन लफ़्ज़ जी माना आहे ॿुधण जो कमु ॾींदड़ उज़वो, आवाज़ ॿुधण जो हवास। अखियुनि फासाइण जे टंगड़ जे पासे खे कन चइबो आहे। पुठे, बदन जो पुठियों पासो, गरघे वारो पासो पुठि आहे। औलाद, पुठी, पुठा, पुश्त। कंहिं बि शइ जो पोयों पासो, पछाड़ी, आईंदो, ये सभु पुठ आहिनि। बख, ॿिन्ही माउनि जे वसीले भाकुर पाइण। मल विढ़ण वक़्तु संदरे में हथ विझण महिल उन अमल खे बि बख चइबो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटई रहमतुल्लाह अलैहि जो चवणु आहे, ॿियाईअ खे बख जिन विधो से वरसिया। वझ, मोकियो, वारो। चवणीअ में आहे त अॼु को पखु ई न लॻो। पुट, पुट लफ़्ज़ जी माना आहे पुटाणो ॿार, नरीनो औलाद, छोकिरो। पुछ, जानवरनि जे पुठ ते पोएं हिसे में वारनि सां ढकियल वधियल मांस। पखियुनि जे पुठीअ खां पोएं हिसे खे खंभनि जो पुछ। ॿारनि जे लॻण में हेठां कुंड में विधल अॻड़ी। ॻाल्हि जे आख़िरी हिसे खे पुछ चइबो आहे। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। सिंधी लफ्ज़।